जेवा एक उस्तत अनेक। प्रभु परमात्मा देव एडो विशाल बस हिकिड़े ठपे खे वठूं। 84 लख जूणनि जा क़िस्म लिखिया अथऊं। क़िस्म हिक हिक जूणी केतिरी आहे, अनेक। मच्छर गणे सघंदो, कीड़ियूं गणे सघंदो, पतंग गणे सघंदो, माकोड़ा गणे सघंदो, कीअं वणनि जा पता गणे सघंदो, बरसात जूं बूंदियूं गणे सघंदो, वारी जा कणा गणे सघंदो, छा थींदो, मच्छूं गणे सघंदो, दरिया में जीव जंत गणे सघंदो। उस्तत अनेक। पहाड़नि ते केरु पोख पोखे हो, सदा सावा लॻा राम भई त पोख पोखी से ओढ़े में पोखी। हिकिड़ी ज़ुबान सां असां परमात्मा जी कहिड़ी सिफ़त करे सघंदासीं, उहो सतपुरुष आहे। सतपुरुष जिन जानिया। मां ॿुधायो बाबा जो, मां मंझंदि ख्याल ॾेई वियो, ॿियो सलोको साईं बाबा अल्लाह सां ॿियो थियो। संत मिलिया तो हर मिलिया, मथां मां ॿियो चयो, उहो पंहिंजो थियो, संतनि सां जुड़ियल हो। ॿियो सलोको इहो थियो, सतपुरुष जिन जानिया सतगुर तिस खाना, तिसके संग सुख उधरे, नानक हरि गुण। श्री राम शल कह न कह सबब सां, कह न कह माध्यम सां, सत्य जे जाथों प्रेरणा मिले, ये संत याद अचे। राम राम। सतपुरुष पूर्ण विवेक, वो परमात्मा सतपुरुष आहे, सत्य पुरुष आहे, जंहिंजी सत्ता सां सभु हले थो। ये प्रकृति हिकिड़ी स्त्री जे बराबरि, प्रकृति और पुरुष अंदर समायल आहे, जंहिंजे माध्यम सां प्रकृति बीठी। वो आत्म देव, आत्म स्त्री न आहे, आत्म देव, आत्मा राम, श्री राम। वो आत्म देव असां सब जे हृदय में, मुर्दे में भी उन आत्म जी सत्ता है। छा मुर्दे में भी तव्हां जेकॾहिं मुर्दो ॾिसण में अचे थो, उन में आत्म जी सत्ता है। मां इन ते केतिरा मिसाल ॾेई चुको आहियां, वॾे में वॾो मिसाल घटनाउनि मां मिले थो। पाकिस्तान जो ज़ियाल हक़ 32 फर्स्ट ग्रेड जा 19 ऑफिसर ऐं गैर कानूनी 3 ऑफिसर, बहरी, हवाई और थल सेना, टिनी जा अध्यक्ष हुन सां गॾु ॿुधाईंदा त कानूनी शइ इहा न आहे। 3 गॾु खणे प्रेसिडेंट, 3 साम्हूं हीअं जे जहाज़ मथे चढ़ियो, टुकड़ा जे थी वियो, हॾो ई न मिलियो, खाली पेटियूं बंदि करे जनाज़ा ठाहे छॾियो, मुकबरा ठाहे छॾियो, हॾो बि न मिलियो। सम्झियासीं त मुर्दो बि जेकॾहिं तोखे कंहिंजो नज़र अचे थो, त उन में प्रभु जी सत्ता जो तोखे नज़र अचे थो। जेकॾहिं न चाहे प्रभु तोखे हॾो बि कंहिंजो नज़र न ईंदो। कीअं? श्री राम। तेजू पोकर खे झले थो, हड़ियो चुनाव एक्सप्रेस अचे थी,
कोटिया आया 6 बजे दरबार अची करे तेजू खे वठी अरे हो कीअं फाटक कीअं पास कयो ते न काथे अचो अरे हो ईंदी को यार टुकड़ा जरा जरा राम श्री राम हुकुम हुकुम छिकी वेंदो आहे देश काल क्रिया इन लफ़्ज़ खे यादि रखो हृदय के मन में जंहिंखे सिंधी में चइबो आहे वक़्तु जाए सबब छा विचल थियण जी कोई ज़रूरत कान्हे जंहिं जाइ ते जंहिं जगह ते जंहिं वक़्त सां जंहिं सबब सां जेकी कमु थियणो आहे उहो थी रहंदो श्री राम कर्म बद टारी ना है करे चिंता जी कोई आवश्यकता कान्हे बाक़ी सत्संग में सिखी वञो त मां इहो चवंदो जेकी मां कंदो आहियां मां उहो चवंदो संत करत आप संत जिथे एक्सीडेंट थिए उन धरती खे कीअं हिते असांजो कर्म कटियो इहो कटणो जंहिं सबब सां उन ड्राइवर सां विढ़ो न महिरबानी करे उन सां विढ़ो न उन जे माध्यम सां थियणो उहो सोचे कोन आयो त मां तोसां एक्सीडेंट कंदुमि चरियाई में न पहुंसां ठीकु आहे शराब बि पीतल पर तोसां ई थियुसि ॿिए सां न थियुसि छा जवाबु लॻायो दिमाग़ खे इन ॻाल्हि ते ॿी टे भेद सारी हुई तोसां ई थियुसि छो त पहिरीं महिरबानी आहे त लहणो कढियो आहे न त बदिलो वधायो था पंहिंजे मन खे असां ख़ुशि कयूं था पर हिन नतीजो वधीक भोगणो पवंदो इहा ॻाल्हि यादि रखो ॿिया माण्हू विड़ी ईंदा तुंहिंजे पासो खणी ईंदा न छॾे ॾियोसि निकिरी वञो निकिरी चले जाओ तुम्हारा कोई कसूर नहीं होना था हो वणे थी इहा ॻाल्हि वणे थी दुखी लॻंदी मन खे पर सचाई इहा आहे ऐं त जे असांखे ज़री जी ख़बर न आहे इहा ख़बर हुजे हा त असां पाप न कयो आहे मुंहिंजा प्यारा नानक दुखिया सभु संसार चवण जो मतिलबु इहो आहे मुंहिंजे वात सां ॿुधो असांखे सुख खपे थो असांखे धन खपे थो असांखे मान खपे थो पर ठीक पूरे विपरीत कम करण था चाहे असां सब था कोई भी संसार जहिड़ी जीव न आहे जेको मान माया और सुख नथो चाहे पर ठीक विपरीत चाहियूं मान ॾियो नथा वठण जी भावना आहे शिकायत ई शिकायत मां सां हीअं हलियो अरे तूं कीअं हले मूंखे कमु न ॾिनई तूं घणनि खे कमु ॾिनो आहे मां मोहन खे चवां पोइ हुन पंहिंजे प्यार खे जंहिं महिल हूंदो आहे आपस में वेठे हेॾे ज्ञान हिते ज्ञान हलंदो ई हलंदो आहे पुट असांजा हज़ारे लखे चाहियूं सुख ॾियो मां थोरो घुमणा पियो हेॾे होॾे ज़ैफ़ ॾे सुख वधायो अञा हे वधायो अञा सुख वधायो अञा वाजा पासा वधायो हे संगत मुंहिंजे तख़्ते ते वेठी आहे हिते वेठी आहे हे माण्हुनि जा कीर्तन कोन ॿुधण आई आहे राम सुख ॾियो सुख ॾींदो त हे सॼा सुख जा मुंहिंजा कमरा जाते सुम्हां जंहिंजे घर मां रहां मुंहिंजो घर न फुल्को खाइण वारो संत रहे छा खपे थोरो हिकु शहर छो अचूं सुख वधायो सुख ॾियो नज़र अंदाज़ न कयो ककु खणो भितर पियो आहे खणो सुख ॾियो बसि मां पंहिंजे पैसनि सां मूर्ति बाबा जी बि न कढाई आहे त मां पंहिंजी कीअं कढाईंदुमि पुछो सभिनी खां पर ₹2 जो हिकिड़ो हरद्वार मां पटरी मिली मां कमरे में लॻाई सुख चाहो त सुख दो चाहियो था सुख ॾियनि खे सुख बदिले भावना न कयो गुरमुख आहियो था बाक़ी संसार नालो छा जो आहे सन 77 में मां तो 5 जुलाई जी वहम 20 तारीख़ स्वामी सर्वानंद साहिब जन ब्रह्मलीन थिया मूंखे पहिरीं वर्सी ते गंधकोट में कन्या पाठशाला में वठी आया स्वामी सर्वानंद साहिब जी वर्सी कई स्वामी शांति प्रकाश जो पुस्तक निकितो उहो मूंखे भेट कयो उते कैसेट ॾिनो स्वामी सर्वानंद जो मां ॿुधो उन 5-7 ॻाल्हियूं जियो खे जेके उन मां खयमि मां हिन महिल ताईं पंहिंजो इस्तेमालु कंदो ईंदो आहियां हृदय में श्री राम बाबा कोई भी साधु संत रस्ते में लंघे मां कार में हेठो हूंदा जेको भी गेरू चोलो ॾिसंदुमि उनखे तो नमस्कार तोखे पंहिंजो फल मिलंदो संत कोई लंघियो थो वञे लही थो हरिओम नारायण सतनाम साखी जड़े जड़े पंथनि जा पंहिंजा तखल सां संबोधन करण जा हरिराम साईं हरिहर साईं साधन सिंधी साधन सां आम सां राम राम
उन सां कयो, संतन सां घाटो न थींदो, फल थींदो। संत लंघियो थो वञे, नमस्कार बस। श्री राम। अड़े बेदर बादशाह पातशाह जो गुरु उते ई हूंदा या वेश्वा जे महले में या मथे टकरी ते ॻोल्हणो हुजे त पातशाह मिलंदो, या वेश्वा जे महले में घुमंदो पियो, या खानगाह ते या पंहिंजी टकरी ते, जो तो न मिले त बसि ॿिनि जाइनि ते मिलंदो। सुथण फाड़जी छड़ो अगड़ बचंदो, मुंहिंजा अलमस फ़कीर। वो बेदल बादशाह ही नमस्कार कयईं, गॾो लंघियो पियो, चई असां गॾ के नमस्कार कयो त उन ते कई गेरू टुकुर कपिड़े जो पियो, कंहिं दया वारो फटो हो टुकुर को मिलियोसीं, हणी छॾियासीं। चई अबा हो गेरू रते जो टुकुर पियो, उन्होंने खे नमस्कार कयोसीं, इहो बेग मां भाई चतुराम जन सूफ़ी ॻाल्हियूं ॿुधाईंदा। श्री राम। मिला जबा बेख खे टेक, बेटा साहब त चयो तो बेख खे लॼायो, बेख तोखे लॼायो, कहिड़ी फ़कीरी कई थी, पर न वो बेखारो समझे असां बेख खे नमस्कार कयो। श्री राम। सनातन स्वामी जी ऑफिस जे मथां टिप्पणी लिखियल आहे चाक सां त सन्यासी पाण खे सूरज वांगुरु तपाए, सन्यासी पाण खे तप करके सन्यासी तपाए, उन तप जी प्रकाश सां उहा गृहस्थनि जे मथां उहा किरणा विझे, वो गृहस्थी फलिया फुलिया। श्री राम। श्री राम। बस केतिरी खणजे प्रभु जी व्याख्या। गाड़ी में नंढड़े ईंदासीं बाबा सां, छोड़ ॿाहिरि प्रकृति ॾे नज़र रहंदी, मुंहिंजो घणो प्रकृति में गुज़ारियो। मां तव्हांखे सचाई ॿुधाई, मूंखे संगत न रहायो आहे, प्रकृति रहायो। मुंहिंजो घुमण जो ॾाढो शौक़ु हूंदो, बसि हाणे घणो वक़्तु मां गुज़ारियो, बसि एकांत में 5-5 कलाक वेठा हूंदा त हे रोड जी भई आज़ादी थी वई, बसि प्रकृति। राम। त पोइ जंहिंमहिल गाॾी शहर में ईंदी, मां चयो भेण हे जेको गीता में लिखियो अथऊं गऊं लोक सूरज लेक, हे लोक जेको हे कमु कंदो हिन लोक वेंदो, इहो सॼो ॾचो त हिन टुकड़ी शहर जी बि आहे। को गऊं जी पूजा कंदो, को हिन जी। ॿार त माठ ई माठ आहे, हे परमात्मा माठ, मौला माठ आहे। कीअं? माठ में ई मौला आहे। हे त सॼो संसार ई माठ ई माठ आहे, माठ ई माठ आहे। हे गोड़ त भेण हिन टुकड़ी में आहे। नर्क रोग जा माण्हू हिते, सूरज खे पाणी ॾियण वारा बि हिते, गऊं जी शेवा। राम। जॾहिं मन ते निकिरी वञे प्रकृति में आनंद वठो, शांति शांति शांता प्रकृति। श्री राम। जेबा एक औस्तत अनेक सतपुरुष परमात्मा, सतपुरुष पूर्ण विवेक। बस मां इन ते घणा त ॾाढा घंटा लॻी वेंदा। परमात्मा विवेक, परमात्मा विवेक। ऋषि दयानंद जो नाम विचार। संता का मत कोई निंदो, संत राम है एको, कहे कबीर मैं सो गुर पाया, जाता नाम विवेको। जंहिंजो नालो विवेक आहे, तुंहिंजे अंदरि जेकॾहिं विवेक न पैदा थियो, ऊंधो टंगजी पियो नाम खे जप। अरे विवेक उजागर कर, तोखे छा करणो आहे छा न करणो आहे। राम। परमात्मा विवेक। पाठ पढ़ियो, 8 पदियो शब्द पाठ पढ़ियो और वेद विचारियो, निवल लुभंग निवलिब अंगम साधे, निवली कर्म जैन वारा। निवल भुयंगम नांग वांगे जेके अंदरि असांजूं नाड़ियूं आहिनि, उनखे शुद्धीकरण थींदो आहे। निवल भुयंगम साधे, 5 जना से संग न छुटकियो, अधिक अहम बाधे, प्यारे न विध मिलण न जाई, मैं किए कर्म अनेका, हार परियो स्वामी के द्वारे, मालिक जे दीजे बुद्ध। बाक़ी विवेक जी बुद्धि ॾींदा साईं, पर विवेक जी बुद्धि कॾहिं पैदा थींदी? जॾहिं मन में वैराग पैदा थींदो। सत्संग में जेसिताईं वैराग असांजे मन में न आयो, अखियुनि में पाणी न आयो, जॾहिं मन ते धक न लॻो, जेसिताईं मन ते धक न लॻो पाणी न निकिरंदो। खिलण हा और खाइण दिलि जे मथां, सिंधी में कहावत आई, रोइण ऐं ॾेवण दिलि जे हेठो थींदो आहे। धक न लॻंदो त असां रोई न सघूं। कंहिंखे चयो रो, खिल त टहक पियो ॾींदो, चरियाई पागल पिनो। फिल्मी दुनिया सॼो ॾिसो था, जेको खिले थो पागल न। श्री राम। फ़कीरनि में संत मत में खिलण फाड़ी आहे। हिरदो पर्शन रखो, हर हिकु दोष खां शोक खां मथे रखो हिरदो। ईश्वर जी सची पूजा
हिरदो असांजो हिरक शौक़ मथे रहे, वाणी छल कपट न बोले, हथ असांजो चोरी हंसा न करे, बस इहा ईश्वर की सच्ची पूजा है, ॿियो कुझु करण जी ज़रूरत कान्हे। श्री राम श्री राम। ये बेसिस के अंदर रखो, बाक़ी ॿार फॉर्मेलिटी पूरियूं कयूं। प्रभु माखो न करे कंहिंखे रंग हणायो आहे, न फटाको ॿारियो आहे, न हिन महिल ताईं फूल पटियो आहे, न ॿेर पटियो आहे। न असां ॾिसूं नज़ारो न प्रकृति पटियो छो पटियो फूल, छाजी ज़रूरत आहे? ॾाढो भउ थींदो आहे, कंडियूं खणी ईंदा आहिनि, गुल पेरनि में लताड़िजनि था, अड़े फूल छा कयूं था, इन में ख़ुशि थियूं था, मथां हाराए करे समझ में नथो असां लाइक़ आहे फूल जे, तो एतिरी कोमलता आहे। राम भॻवान केसर में चयो, फ़क़ीर घुरियो पाणी, चए माता पाणी ॾे, दया करे उहा शरबत जो गिलास खणी आई, पापड़ में पचाए खणी आई, भाई उहो खारायां। श्री राम श्री राम। त ॾिना सची पापड़, चए न मां त मां पाणी चयो, चए पापड़ खाओ, चए मां एतिरो मां पको न आहियां जो पापड़ खाओ, जेतिरो पापड़ पचियो आहे ओतिरो मां पको न आहियां, मां इन खाइण जे लाइक़ु न आहियां। चङो गिलास ॾिनासि, हीअं अड़े मां हे छा करे, चए शरबत, चयां मां एतिरो मां मिठो काथे थियां जो मां शरबत पीजां। श्री राम चवण जो मतिलबु आहे असां हिन भौतिक दुनिया में छो न रहूं, पर ख़ुशि न थियूं। असां पूरी बाहि जे विच में वेठा आहियूं, हिकिड़ी तार जी छड़ी शाख खाए, भॻवानु रक्षा करे, साॻे तंबू खे बाहि लॻी वई साईं टेऊंराम महाराज में उज्जैन में। छा मां वञा पियो अख़बार पढ़ियुमि, संत गुज़ारे उहो त झुलसिजी वियो इंडोर जो, स्वामी जन ओॾे विया, पोइ सम्मेलन मोटी आया, पोइ देवप्रका पुछिया, वरी पोइ स्वामी जन आया, उन खे पुछण वियासीं, साईं मनोहरलाल गॾु हुया, मां गेलाराम तंहिं महिल पहुता, साईं आशाराम बाबू बि तंहिं महिल पुछण आयो, चारई गॾु वेठा हुआसीं, बाबू साईं शांति प्रकाश उज्जैन में गॾु पहुचता। श्री राम देव प्रकाश पे ॿुधाए, मां साईं कीअं लॻी, चई बसि तंबू विया भरिजी, और जेके माण्हू बचा चयोसि बाबा ने जेको सत्संग जो हाल आहे इन में ई रहो, ॼण सत्संग थी उथी वेंदो, ऐं हंधि बिस्तरा जीअं टेक ॾिबी आहे उहो बिस्तरो वेड़े पियो हूंदो, बसि उन सां वेठा हूंदो, जेको टबर टाड़ियो हुन में तव्हांजो पियो हूंदो, कीअं चिमलाए, त बसि उहो थी वियो, तार खे वायर लॻी, बाहि एतिरी विचड़ी वई जो अञा सत्संग हले पियो, स्वामी जन जो मथो थींदो हो ॿ कलाक शाम जो 5 खां 7, स्वामी जन खे ईअं झटके में बसि हीअं पाण झुलसिजी वियो देव प्रकाश हितां, ईअं हथनि ते ईअं बचा ॼणा ईअं मथो स्वामी जन खे खणी आयासीं शरीर। राम जेको असां ख़ुशि थियूं था बिजलियुनि में शोरनि में, मुंहिंजा प्यारा ॿारियूं असां ॿारियूं, पर विच बाहि में वेठा आहियूं सभु, काथे छड़ी शाख थिए त भित शाख, हे ख़ुशि थियण जो हाणे हे जेको भौतिक पदार्थ थियनि असांखे करिणो आहे, काॾे वेंदासीं, पर ख़ुशी सां जीअण जो हाणे काई शइ कान्हे। हे स्लो पॉइज़न सभु हली रहियो, हे पखा, हे सॼा, तव्हां ॾिसो केतिरी सुस्ती में माण्हू थिए थो, जॾहिं उथो त अॻ में पखो बंदि कयो, 2 मिंट जान में गर्मी आने करे पोइ उथो, पोइ तव्हां पंहिंजी शरीर जी शक्ति ॾिसो, कूलर बि हलनि था, केतिरो सुस्त कनि था, स्लो पॉइज़न में छा खे चयो, छा खे चयो, हे सभु स्लो पॉइज़न आहे असांजे माण्हुनि जा सभु, ऐं असां में ख़ुशि थियूं, तरक़ी आहे, अड़े कमाल त ज़रूरत खे वेंदी आहे, तरक़ी कहिड़ी आहे, हाणे केतिरो खणंदासीं, सतपुरुष पूर्ण विवेक जी दृष्टि धारियूं, पर वेराग जेसिताईं ईंदो, वे मिल सरहद राग में ख़ुशी, असां कुझु बि मिले इंद्रियनि जे विषय में ख़ुशि न थियूं, ख़ुशि थींदासीं छिप थींदी, बसि इन ते गीता ॿुधल आस्कती ते, जंहिंमें ख़ुशि थींदे वरी उन में तोखे शौक़ थींदो, या तूं विछड़ी वेंदे या उहा विछड़ी वेंदी। राम दुख जो कारण तुंहिंजी वासना, दुख जो कारण वासना खे परे करे, इन ते मां ऋग्वेद जा कथाऊं ॿुधायां, आतम पुराण जूं कथाऊं ॿुधायां, त काम छो थो पैदा थिए, वरी काम ऐं क्रोध छो थो पैदा थिए, काम खे हटाए क्रोध ख़तम, मोह खे हटाए लोभ ख़तम, एक मरण ते 2 बुए, 2 मरण ते 4, 4 मरण ते 6 बुए, 4 पुरख 2 नार, कामना खे पासीरो कर, क्रोध ख़तम, मुंहिंजो हिन अबा छो न मञियो, ॿार न चवंदो अंदरि रोश हूंदो, हिकु ॾींहुं ज़ाहिर उगलींदो। राम अड़े थोड़ी कामना खे पासीरो करे, क्रोध ख़तम, पंहिंजे ख़्याल खे वज़न ॾे, कामना माना मान मनोती, ख़्याल खे वज़न न ॾे, ठीकु आहे ख़्याल थियो, अबा खे न क़बूल हुयो, उन जी स्थिति न हुई, कीअं हिकु माई आई त मां आपघात कयां थी, छो थी करे, चए मूंखे 500
पति ॾींदो आहे पोइ पुटु चए थो मूंखे 500 जी मूंखे हिकु फुल ड्रेस सिबाए ॾे या 20 साल जी ॻाल्हि आहे उहा 500 रुपया खाए ॾे हाणे मां परिवार पालियां या 500 जी हुनखे ड्रेस सिबाए ॾियां श्री राम दुख जो कारण तुंहिंजी काम हटायूं असां छा न थियनि कुझु विवेक सां हलूं सतपुरुष पूरन विवेक काहू बोल न श्री राम वाणी उन्हीं जे ॾिनल आहे उहा कहिड़ी वाणी ॿोलियो दशा में साहिबनि थियो त जंहिंसां परमात्मा खे वस करे सघूं उहा कहिड़ी वस्तु आहे जेका पंहिंजी ठहियल हुजे जेका भेट करे साईं खे वस कयूं श्री राम फिर के अॻे रखिए जित दिसे दरबार मोह के बोलन बोलिए जित सुन धरे प्यार बाकी अमृत वेला सतनाम वॾियाई अमृत वेलो साईं खे ॾियणो आहे बस जाग थे 4 बजे उथूं न त घटि में घटि पंहिंजो पाण ते महिरबानी जे बस इहा महिरबानी न कईसीं असां पाण ते यादि रखूं असां भाग खे लता हणूंसीं लता असां ॿियनि जे आसरे खाऊं था पंहिंजो नथा खाऊं असां यादि रखिजो जेको सिजो बण खां पोइ उथे थो माफ़ रखिजो हिकु ॾींहुं ॾुखिया ॾींहं ॾिसंदो इहो पिटको न आहे शास्त्र चवनि पिछल राति न जागियो सो जीवंदड़ो मुयो जंहिं ते रब विसारियो रब न विसरियो थियो ख़ुशी सां चयो थो वञे मां साईं 8 बजे उथंदो जेको अमृत वेले न उथे उहो साधु बि न आहे चवण बि पाप आहे उनखे साधु छा साधु आहे तूं हे शास्त्र ग्रंथ हे वेद ज़मानो पंहिंजी जाइ ते हुजे अमृत वेला हिकु में न साधन थियो अखियुनि सां ॾिसो वञी विश्व जे तख़्ते ते सॼो कोई मूंखे मिसाल ॿुधाए 3 बजे अमृतसर साहिब दरबार साहिब उहे त माण्हू आहिनि मां 2-3 भेरा वेठो आहियां वञी 3 बजे खां 6 बजे ताईं 12 परिक्रमा में ऐं ख़ल्क हलंदी आहे लखियूं ॾे दर्शन जे लाइ हाणे टाइम बि कोन लॻंदो आहे बसि दर्शन करे हलियो कोई कढण वारो बि कोन्हे फिर बि आराम सां मथो टेकणो लखियूं 6 बजे ताईं वॾो नज़ारो हूंदो आहे ॿुधायो धरती जे तख़्ते ते जिते 3 बजे खां 6 बजे ताईं ख़ल्क ईंदी हुजे कंहिं बि हिंदू मंदर में या विश्व में पूरे इतिहास में मूंखे ॿुधायो जेकॾहिं मिलंदो बि मां हिकिड़ो सिखायो चए पियो 2:30 बजे मां 55 मील पंधु करके लंडन जो सिखो हिकु धर्म शेवा कान आयो 2:30 बजे रात जो उथी करके गुरुद्वारे वेंदो आहे 5:30 मोटी ईंदो आहे 55 मील पंधु करे कार में छा आहे अॼु पाण उन जी क़ौम सां भेटियूं त घणा सेठियूं उहे ॿई क़ौम सां ओॾो आयासीं भेट असां कयूं सिंधी ऐं पंजाबियुनि जी श्री राम बाबा हिकिड़े गुरू जो पासो वठूं इहे गुर गोचर छा श्री राम छा कंदा आहिनि असांखे छंछर हे प्रभु जो नाम हुजे करोड़ भेरा गायत्री मंत्र जप पर हिकिड़ो भेरो प्रभु जो नाम जप उहो बराबरि आहे जेसिताईं नाम न वरितो त तेसिताईं गायत्री मंत्र जपे 101 भेरो मां ई जपींदो पंडित जी श्री राम शर्मा को चवनि साईं जेको अहिड़ी हस्ती आहे मञियल हस्ती आहे मुंहिंजे लाइ साईं कोई शब्द साईं जुगतराम खां पुछंदा हुआसीं वञण महिल मोकिलण महिल जेको अहिड़ो जेको मान्यता मन ॾे उनखे साईं मुंहिंजे लाइ कोई शब्द जंहिं जेकी ॾिनो या त पुछो न जे पुछो त कयूं श्री राम अॼु विनोबा भाई सां 40 मिंट वेठो मां
साईं मुझे लाए गीता प्रवचन मां साईं पढ़ी पिया कि हमारी मां जो चौथ में पढ़िया साईं असां से प्रेमचंद सिंधी में कढ़ाई गीता प्रवचन आप अपने मुख से कहो श्री राम दिन को सेवा करो रात को भजन करो मुझा प्यारा जेतरो थी सके वचन खणो बुद्धि शुद्ध थे थी गायत्री मंत्र सां सुमत अचे थी तो नाम जी पंहिंजी वॾी महिमा है नामे ही ते सब कुछ हुआ नामे ही ते सब कुछ हो बिन सतगुरु नाम न जाते किच किच मों सब ठांगो किच किच मों सब कुछ हुआ सब कुछ मिल पर सतगुरु को सा नाम जपो क्यों काऊ बोल न पहुंचत प्राणी अगम गम माना लख लख माना जान जान कंहिंखे मन खे हे पाणी चढ़ो मन खे ॼाण न पवंदी उहो अगम आहे मन जी ॼाण खां मथे आहे अगोचर गो माना इंद्री चर माना विषय सम्झियासीं अखियूं चरनि थियूं माना अखियूं ॾिसनि थियूं इहो उनजो खाधो आहे खुराक आहे ब्रह्मचर्य गोचर अगोचर उहा इंद्रनि जे विषय में अचण वारो न आहे अगम अगोचर प्रभु निर्माणी श्री राम उन्हीं वाणी के विषय में वो चवण में नहीं श्री राम अगम अगोचर प्रभु निर्वाणी और निराहार निर्वैर सुखदाई संतन जी बातों ॿुधी आयो ईअं न त मां अन्न नथो खावां फल थो खावां बाबा फल बि अन्न आहे छा चांवर खावां थो हे खावां थो हवा खाए थो इहो बि अन्न आहे छा वेद में लिखियल इहो सभु अन्न आहे निराहार उहो हवा जे आसरे हले थो परमात्मा न निराहार कयो जंहिं आर पवन जो प्रतीत सां पवन जो आर विषय बदिलजी वेंदी थोरी पर मसालो तव्हांखे घणो मिलंदो जीअं गुरुदेव सां असां रहियासीं अधु अधु कलाक में 45 ॻाल्हियूं ॿुधियूंसीं टू टुकड़ा विषय बदिलजी वई मसालो घणो मिले हर विषय जो ध्यानु मिले टाइम थोरो बोलनि घटि श्री राम निराहार निर्वेर कंहिंसां वेर ॿियो ई केरु आहे कंहिंसां पवन जो आहार कयो जंहिं प्रतीत सां प्रतीत माना सिक ऐं पक प्रतीत माना हा तुंहिंजे सिक में पक न आहे फैल आहे असांजो भारत किरियल आहे चोॾाणा धार्मिकता पर श्रद्धा फिसलण वारी श्रद्धा जेका आहे हे भावकता आहे जेका भावकता आहे फिसलण वारी आहे कमु पूरो थियो आहे न त बसि हले हुन ते कहिड़ो एतबार हे कामना जा गुलाम आहिनि हिन ते एतबार छा करणो आहे त असांजो कमु कंदा संत जो कमु कंदा गुरु मञींदा गुरु खे काथे मञे कामना खे मञे रहिया संतनि खे सर्टिफिकेट आहिनि मथे निकिरंदो संतो जेको माया मान खां परे रहे हे संसार माया रखंदो हथ ॿियो छा कंदो छा ॾींदो छा इहे ॿई कहिड़े जी निशानी श्री राम हे मर्दाना जंहिंखे परलोक सुधारण जी इच्छा आहे श्री राम जेके संसार में मान चाहिनि था उनजो परलोक बिगड़ंदो बुद्धि बंद थी वेंदी स्वार्थी स्वार्थ पंहिंजो सोचींदो पूरो कोन पवंदो कंदे कंदे मरी वेंदो बुद्धि बंद ई बंद रहंदी जंहिं मान खे अॻियां रखियो माना जेको मुंहिंजो ख़्यालु आहे उहो ठीकु आहे आस्ते आस्ते पियो हलंदो जीअं अॻिलो मान ॾे अरे निकिर पंहिंजो कमु कर न हे छा थो करे पियो
जंहिं घर वञे मुंहिंजा प्यारा ख़ुशि हो बहारिया मौजा सीटियूं वञे थो टेबल भरिजी थी वञे त बि उनखे मना नथो करे भेण पंहिंजो दुख वधाईंदे वरी उहो वाणे जो पुटु गिराक ईंदो आहे वरी उहो टेबल खणींदे मुंहिंजे लाइ घणो कयईं वरी बिस्कुट आंदे बसि बाबा पाणी पीअंदो मां हे छा थो करे थी न चए नथो इहो ई संतोष आहे सम्झ में न ईंदो तूं पंहिंजो दुख थो वधाए सुख थो वधाए चओ भाई चओ ऐं गृहस्थी आहे सचाई कूड़ आहे सचाई कॾहिं अॼु करणु सिखो चाहियो सुख था पर दुखी करण जो कमु कयूं था ऋषि साधी साहब महिमान थियो हुनखे ताम पियो खाराए चए न खाधो त शेराज़ी जो चई रण तकड़ में ठहियलु राज ॿिया ताम ठाहिनि चए खाधो त शेराज़ी जो वरी टे ॾींहं छा खाधो हाणे चवणो पवंदो आहे साईं कॾहिं शेराज़ी अचो आयो साग ॾोढो खारायांसि चई जे रण मां तकड़े में आयो आहियां वठि राति ठाहींदो उहो ई साग ॾोढो सुभाणे जो उहो ई साग ॾोढो अड़े चए साईं तुंहिंजे शव खाधो शेराज़ी जो चए साईं तूं महीनो पियो रहो थकिजी कोन सघंदे हाणे सेण खे पहिरें ॾींहुं मोकल एतिरियूं सब्जियूं करे छॾियुनि जो राति जो सोपणो पए सेण खे उहो जेके कंदा हूंदा ख़बर उनखे हूंदी त हाणे छा ठाहियो छा राति जे लाइ इहो आयो साईं जेके ॿुधायो फलनि जा सभु आइटम हिक ई महिल पूरा करणा हणी मारे हुनखे बीमार करे अड़े पर फेर फल आहे प्रकृति जो नेम आहे एटे टाइम हिकु फल खाओ प्रकृति जो नेम आहे एटे टाइम हिकु सब्जी खाओ बीमार न थींदासीं श्री राम छा था कयूं असां छा था कयूं असां छा था कयूं असां इहो ई मान आहे मुंहिंजो पुटु हुयो असांजी माइती कयल हुई सेठियूं हिकिड़ो परिवार ईअं उनखे मान न ॾिनो छोकिरे खे मां चयो बसि चिठी लिखियसि हाणे कॾहिं उन न ॿुधायो छोकिरी वारे ॿुधायो साईं हीअं जवाबु ॾिनो मान न मिलियो अड़े बाबा पोइ असांजी मापदंड हे आहे मान जो कहिड़े क़िस्म जी कुर्सी खपे भेण जेको कन्या कंदे थो उहो हुनखे बेइज़तो कंदो पागल कई जाएगा त पोइ उन ते लिखी मोकिल असांजो मापदंड हे आहे मान जो वठण जो कीअं भाई चवाया न हे छा था कयो पिया तव्हां चए मान न ॾिनोसि श्री राम स्वार्थ एतिरो असां गंदो करे छॾियो आहे जागो भेड़ी जागो जागो महिरबानी पंहिंजो पाण ते कयो जागो हे ठपा वणनि था न वणनि था न त मां बसि छड़ो भॼन ॻायां हे कंहिंजे लाइ मां ॻाल्हायां थो मुंहिंजो तजुर्बो थियल आहे मां त सेण कई वठां तजुर्बो आहे छा करणु आहियूं असां निराहार निर्वेर सुखदाई कयो ध्यान पवन जो प्रतीत सां सामी तंहिं पुरुष जो खुलियो दसों द्वार गुरु नानक पवन आयो श्री राम असांजो प्यारो भगत वेठो पंहिंजो देवास में जे 6 महीना मां हवा खाधी ऐं हिकु टाइम मां भोजन खाईंदो आहियां ॾींहं जो ऐं उन महिल पाणी पीअंदो आहियां वरी मुंहिंजो 24 कलाक में चुप न हलंदो न पाणी न भोजन न कुझु खाधो बसि 50 वारे में ॿिन्ही पुटनि खे पंहिंजी मटी ॾिनई जेका हुई हे दुकान अथव घरवारी तव्हांखे पाण आहिनि बसि हाणे 50 वारे खां पोइ पाण हकीम मां जेकी सुबुह कोठी शाम राति ताईं कमाईंदुमि उहो मूंखे ग़रीबनि में हलाइणो आहे उन में तव्हांखे रुपयो खाइणु हाणे हराम आहे बाक़ी मां जेको 50 साल ताईं तव्हांखे पालियो तव्हांजो कमु आहे माउ पीउ खे मां तव्हां लाइ अलॻि हिकिड़ो रुपयो न रखियो आहे जेकी हुयो मां तव्हांखे मां पंहिंजे लाइ न रखियो आहे हाणे कपिड़ो ॾियणु सादगी जीवन RSS में 78 वारे में बि कछो पियो शाखा ते पियो वञे और रोटी खाइणु मां हिकिड़ो टाइम खाईंदो आहियां तुंहिंजी माउ खाईंदी कपिड़ो तव्हांखे ॾियणो इहो तव्हांजो हक़ु आहे न कंदो तव्हांखे हिसाबु छिकियो वेंदो ऐं हाणे जेकी मां कमाईंदो वञे तव्हांजो रुपयो न आहे उहो सुबुह कोठी राति ताईं कमाए देवास जो कोई आयल हुजे आयो कोई देवास जो न पहुता कोई भाग सां श्री राम और 4 बजे उथे 8 बजे ताईं वो जेको कमाए वो रेज़ो पूरे ॿारनि में कंहिंजो बि ॿार ऐं फुल्का मिठियूं कोकियूं ऐं सभु खणी करके उहो रोज़ जो रोज़ उहो पंहिंजो पैसो ख़तमु करे ऐं सुभाणे जो वरी भॻवान जे आसरे जेकी मिले श्री राम ॿुधाईंदा आहिनि त बरसाति बंदि थी वेंदी हिन जो नेम भंग न थियो आहे जंहिंजे घर मिलियो मुलारी जो गुरमुख नालो हुनजे घर मिलियो मां सां मूंखे बि चए मुंहिंजो हिन सां न मुंहिंजे तर जो न मुंहिंजो कोई दोस्त न माइट पर ईंदो आहे संत कंवरराम जी तस्वीर रखी आहे मां कॾहिं हिन संत जी भॼन कोन ॿुधो श्री राम पर हिकिड़े भेरे शिकारपुर में मां गाॾी में चढ़ में संत टोली सां वेठो हो मां सखर लथ में रोड़ी वसण घोड़ जी वसी ते हलियो पए मां ई हलियो उते
संतन जी दाल ठहे पई, मां 18 कटोरा पीता बस। मां उहा घड़ी रखी, पर शाम जो 5 बजे शाखा ते वञण महिल हिन तस्वीर खे मां 2 हथ जोड़ण ईंदो आहियां। छाजे लाइ त हे ग़रीबनि जो साथी हुयो, इन जे लाइ मां हुनखे 2 हथ जोड़े ईंदो, वरी मां हलियो वेंदो आहियां। ॿियो कहिड़ो गुरमुख सां वास्तो? श्री राम। वाह। निराहार निर्वे विषय बदलंदी वेंदियूं, मसालो घणो मिलंदो। निराहार निर्वे सुखदाई तव्हांजी क़ीमत किने न पाई। 6 बजे कंहिंखे गाॾियुनि में वञिणो आहे, मां पूरो कयां, अधु कलाक में निभाईंदा आहियूं। तव्हांजी क़ीमत किने न पाई। हरे राम। मुंहिंजी मत कोई पाए बस राम, बस चुप करणी पवंदी। जेकी करे थो चुप करणी पवंदी, कुझु बि न चई सघे। हथों जेतिरो रज़ा कंदे परमात्मा जे भाणे खे, तेतिरो सहण जी शक्ति मिलंदी। इहो जेको चिलाईंदा आहियूं इहो अज्ञान आहे। साईं बिलाशक दुख ॾे पर सहण जी शक्ति ॾे। अज्ञान, बिल्कुलु अज्ञान। इहो बि अथी अज्ञान जो पाण परमेश्वर जो जंहिंमहिल ईअं थो चए मां परमेश्वर खे पायां, इहो बि अज्ञान आहे। स्वामी साहिब थियो कहिड़े परमेश्वर खे पाईंदे? कहिड़ो कहिड़ो उहो तोखां विछड़ियल आहे, लिखियल आहे, या तोखां जंहिंखे तूं लभियो आहे। बस तूं भोलाए में संत तोखे जॻाए करे महसूस कराइनि था। श्री राम। तूं पंहिंजो पाण मां पाण खे पाए बस। श्री राम। निराहार निर्वे सुखदाई तव्हांजी क़ीमत किने न भाई। तंहिं लाइ अहिड़े साईं खे अनक भगत बंदन निक अनक भगत बंदन अनक भगत बंदन निक
अनक भगत बंधन नत करे। अनक भगत वंदना कीअं कबी आहे? कीअं कबी आहे? हे ॿारी वंदना आहे, हे ॿारी वंदना आहे। और असांजा फ़क़ीर हिंद वंदना में जे पिया हीअं जे कंध झुकायूं त जॾहिं अंदरि नूर ॾिठो तॾहिं मुंहुं मथे इहा वंदना, मानसिक वंदना, जेको मन में ज्ञान आहे जंहिंखे असां वंदना कयूं था। अनिक भगत बंधन नित कराए, हमेशा हमेशा वंदना में बाणी में मुंहिंजो हथु कयल आहे त भोग साहिब ते वर्सी साहिब ते केसर ठहियल आहिनि, हज़ार केसर निकितल। तव्हां हिकिड़ो त ॿुधो, हिकिड़ो वचन था खणो। श्री राम श्री राम। वंदना हर वंदना, वंदना वंदना मां असां हरि जी वंदना में जेको आत्म ज्ञान मिलियो आहे, असां हे कंध अखियूं मन ॿुधी वञी आत्मा में उन ज्ञान में उन बसि सुरत जोड़ियो। अनिक भगत बंधन नृत करे, चरण कमल हृदय सिमरह। चरण कमल माना आत्म ज्ञान, निर्गुण उपासना में चरणन के वचन सरगो आहे। वो गुलन जहिड़ा शब्द, गुलन जहिड़ा शब्द। सरगुण उपासना में हरि जा चरण न थींदा आहिनि, मथां भुल खाओ। परमात्मा जा चरण न आहिनि, उहो प्रकाश आहे, शक्ति आहे, उनजा सरगुण रूप ठही आहे। और गुरु जा चरण थींदा। श्री राम। हा, पर असां वचन वचन चरण धोई धोई असांखे छा थियो? मथो टेके टेके चरण ते छा थियो? धूड़ लाहींदे लाहींदे छा थियो? जेसिताईं वचननि सां मन खे शुद्ध न कयो थिए। चरण कमल हृदय, मन किथे रहंदो आहे? मन जो निवास हृदय में, मन जो निवास हृदय, मन जो स्वरूप जॾहिं ख़्याल अचे, मन जो स्वरूप ख़्यालनि जो कुंज, ख़्यालनि जो जमाव आहे, संकल्पनि जो कुंज। मन सागर आहे, बेड़ो पार कर। अरे नाम चित बेड़ा बने, हे मन सागर आहे। वैतरणी नदी आहे, बामण गढ़ पुराण खे ठाहे करके हे वाघू बलाऊं, इहे असांजो लोभ ऐं विकार जा लोभ तव्हां काल आहे जीअरे नाश था कयूं, जाथे लोभ आहे जीअरे मोला मरी न मरे। लोभ जो जस्ता थो हलंदो, लोभ छॾे सोन मुठियुनि में विराए। उदम करके श्री मिले कागे कीरत होत, बुद्ध कर्म अनुसार ते विद्या अभ्यास हो। जेका विद्या पढ़िया उनका अभ्यास कयो। गुरवाणी विद्या आहे। श्री राम श्री राम। तुंहिंजा प्यारा अनक भगत बंधन नत करे। बाबा साईं हमेशा ही वर्षे में आया असां, बस काई माता आई हीअं थियो, बस देखो भालो कीअं मुनि हरमेला गोदड़ी वाला धाम जो उद्घाटन ते पॉइंट थे। देखो भालो तको मत, बोलो तालो पको मत। कीअं खाओ पियो, कीअं चखो मत, छिक न थे। घुमो फिरो थको मत, फर्स्ट क्लास। श्री राम श्री राम। बस अखी हीअं थी, बस हेठि उनखे ठीक सां न ॾिसूं, वराए न ॾिसूं, दोष न थे। मतां तसर अखियुनि में थी वञे, वरी मतां दोष न थिए पए। राम। असांजो चाचो खीर बि ईअं हुयो, संत मूर्ति हुयो चाचो साईं। बसि हीअं अखि मिलाए, सदाई वंदना में, सदाई वंदना में, सदाई शांति। अगनक भगत बंधन नत करे, चरण कमल हृदय सिमरह। प्राणियों ज्ञान सजो काथों मिलियो? सदबलहारी सतगुर अपने। अहिड़े परमात्मा जो ज्ञान काथों मिलियो? सदबलहारी सतगुर अपने। नानक जिस प्रसाद जंहिंजी कृपा सां ऐसा हर जपने। अहिड़े हरि जो असांखे अंदरि जपण थींदो, जेको अहिड़ो हरि मुंहिंजो आहे, जेको असां